अज मेराज मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी रात है। इन रात में अल्लाह रब्बुल जलाल के घर में असां जमा थिया आहियूं। अल्लाह साईं जे दर ते दुआ है त अल्लाह पाक असांजे हिन वेहण खे क़ुरान पाक जे ॿुधाइण खे ऐं उन खां बाद में ॿुधण खे क़बूल फरमाए। ॿुधण ऐं ॿुधाइण खां बाद में असां सभिनि खे अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह तबारक व तआला असांखे मुसलमान करे पैदा करणु फरमायो। इन ते जेतिरो अल्लाह रब्बुल जलाल जी ज़ात जो शुक्र अदा कजे घटि आहे। अवां वञी करे काफ़रनि जी ज़िंदगी ॾिसो, उन्हनि जे लाइ न आख़िरत जी ज़िंदगी न दुनिया जी ज़िंदगी। जेकॾहिं दुनिया जे अंदरि उन्हनि वटि माल बि हुजे ऐं उन्हनि वटि उहिदा बि हुजनि, साईं मुंहिंजे खे चवां दुनिया जूं सहूलियतूं बि हुजनि, पर जेकॾहिं सुकून क़ल्बी हासिल न हुजे त दुनिया जो माल, दुनिया जी औलाद ऐं दुनिया जा उहिदा उनखे पंहिंजे परेशानी खां बचाए नथा सघनि। अल्लाह तबारक व तआला मुसलमान खे उहो शरफ़ अता फरमायो आहे जो मुसलमान इन इस्लाम जे सदक़े ते तहारत भी हासिल करे तो, साईं मुंहिंजे खे चवां त गुस्ल करे तो, पाक थिए तो, वरी अची करे अल्लाह जे दर ते अची करे हाज़िर थिए तो ऐं वरी नमाज़ अची करे अदा तो करे। इन नमाज जे अदा करण जे करे ॾींहं जे अंदरि जेके उन खां ग़लतियूं ऐं गुनाह थियनि था, अल्लाह पाक उन जा तमामु सग़ीरा गुनाह नमाज जे सदक़े माफ़ थो करणु फरमाए। वरी आवाज़ सां चओ सुभान अल्लाह। ऐं इहो सॼो जेको महिरबानी थी, इहा महिरबानी थी मुहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदक़े। अल्लाह पाक रसूल ॿिया बि मोकिलणु फरमाया। हज़रत आदम अलैहिस्सलाम खां वठी करे हज़रत ईसा अलैहिस्सलाम ताईं, इन में हज़रत मूसा अलैहिस्सलाम भी अची वियो, हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम भी अची वियो, हज़रत लूत अलैहिस्सलाम भी अची वियो, हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम भी अची वियो, हज़रत यूनुस अलैहिस्सलाम भी अची वियो, हज़रत हारून अलैहिस्सलाम भी अची वियो, हज़रत लूत अलैहिस्सलाम, हज़रत नूह अलैहिस्सलाम, हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम। फरमाई त केतिरा ई अंबिया किराम अल्लाह से मोकिलणु फरमाया। 1,24,000 अंबिया किराम रब मोकिलणु फरमाया। के रिवायत के मुताबिक 2,24,000 अंबिया किराम अल्लाह से इन दुनिया के दफ़्तर ते मोकिलणु फरमाया। पर कुर्बान वञा मां रब्बुल जलाल जी महिरबानी जे मथां, हिन उम्मत जे मथां अल्लाह इहो एहसान करणु फरमायो जो तमामु अंबिया के रब मुक़्तदी बनाए करे बयान फरमायो। मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन के तमामु नबियन जो अल्लाह इमाम बनाइणु फरमायो। सुभान अल्लाह। खुशी थिए थी त वॾे आवाज़ सां सुभान अल्लाह। ही रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी महिरबानी सदको आहे। अवां ॿुधो हूंदो त तुर्की जे अंदरि ज़िलज़िलो आयो, 30,000 माण्हू शहीद थी विया। मर्द भी उन जे अंदरि हलिया विया त औरतूं भी उन जे अंदरि ख़त्म थी वियूं, नंढा बचड़ा भी शहीद थी विया त वॾा नौजवान भी उन जे अंदरि शहीद थी विया। तुर्की में, शाम में, ओमान जे पासे जे इन्हनि इलाइक़नि जे अंदरि ज़िलज़िला आया। 2005 में ते असांजे इस्लामाबाद जे पासे ते ज़िलज़िलो आयो, हज़ारे माण्हू ख़त्म थी विया। उहे भी इंसान हुया, असां भी इंसान आहियूं। असां को उन्हनि जे मुक़ाबले में VIP न आहियूं, असां VIP आहियूं। जहिड़ा उहे मुसलमान थी सघे तो उहे असां खां ईमान जे अंदरि अञा मथे हुजनि। जहिड़ी तरह उन्हनि जे मथां इहे आज़माइश अची सघे थी त कहिड़े बि वक़्त में मुसलमानों अवां असांजे मथां बि आज़माइश अची सघे थी। तंहिंजे करे यादि कयो न अल्लाह जी ज़ात खे, यादि कयो मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत खे, यादि कयो पंहिंजो पाण खे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत जे पोयां हलायो, शरीयत जे पोयां हलायो। केतिरो दुनिया जे अंदरि हलंदा, हिन वक़्त ताईं बि त दुनिया में हलो था न। के 30 साल गुज़ारिया, के 40 साल, के 50 साल, के 60 साल, के 70 साल दुनिया में गुज़ारिया। पर उन खां तव्हां जेकॾहिं पंहिंजो दुनिया जो रिज़ल्ट पुछंदो, चवंदासीं अञा बुख था मरूं। अब चवंदा या कोन चवंदा? इत्तिफ़ाक़ हिकिड़ी ॿी शइ आहे, को माण्हू चवंदो त साईं रब जो करम आहे, महिरबानी अल्लाह पाक जी, वरना दिलि जी ॻाल्हि ईअं को ख़ुशि करण जे लाइ माण्हू को चवे त ॿी शइ, वरना दिलि जी ॻाल्हि पुछंदासीं अञा बुख था मरूं। हालांकि हिन वक़्त में अल्लाह पाक जे तरफ़ खां कुशादगी आहे। अॻ में तव्हां अॼु खां 20 साल 30 साल पोइ ते हलिया वञो, असांजा वॾा जेके आहिनि इहा अणबी मानी ऐं सुकल मानी, पारूथी मानी,
पानी में ॿोड़े करे बि खाईंदा हुआ, बसर सां मानी खाईंदा हुआ। ऐं असांखे पाण खे यादि आहे त नंढे हूंदे अंबड़ी वठी ईंदा हुआसीं। बाबा हिकिड़ी अंबड़ी 98 में थी मिले, उहे 2-3 अंबड़ी वठी करे पाण में दोस्त वेही करे मानी खाईंदा हुआसीं। उन ते बि अलाह पाक जो शुक्र अदा कंदा हुआसीं। अॼु तव्हां ॾिसो त माण्हू कढ़ाइयूं था खाइनि, हेरा गुरबत जी रण जे मथां रण लॻी पई आहे, पर शॉपिंग मॉलनि ते वञो, हज़ारे रुपयनि जूं शॉपिंगियूं हलनि। अहिड़ी मुआशरे जे अंदरि बेहयाई अची वई। शॉपिंग के नाले ते मर्द भी होते कॾो त औरत भी होते कॾो ते कंहिं बि क़िस्म जो हया ऐं शर्म कोन्हे। जेके शॉपिंग के नाले ते अमड़ ऐं भेण वञे थी, ऐं जेको मर्द पंहिंजी अमड़ ऐं भेण खे शॉपिंग के नाले ते उन्हनि सेंटरनि जे अंदरि वठी वञे थो, मूंखे अफ़सोस आहे उन्हनि जे हाल जे मथां। दुनिया में केतिरी भी तरक़ी कयो, केतिरी भी तालीम हासिल कयो, जीअं कंहिं चयो त अंग्रेज़ी तालीम एतिरी पढ़ी से जो दुनियावी तालीम औरतुनि जो पर्दो त लाहे छॾियो, पर उन्हनि जा कपिड़ा बि सना करे छॾिया, उन्हनि जे जिस्म खे नंगो करे छॾियो। क़ुर्बान वञा मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दीन जे मथां। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वटि जॾहिं काफ़िर जी न्याणी अचे थी, पाण संजन उथी बि करे न्याणी जो इस्तक़बाल फरमाइनि था ऐं पंहिंजे नबूअत वारी चादर खणी करे हुन जे मथे जे मथां रसूलुल्लाह जन रखणु फरमाइनि था। ये मुझे रसूलुल्लाह के अदब। दुनिया की तरक्की न जी समझे त बेपर्दगी खे साईं रोशन ख्यालिया छा थी पियो। महांगाई एतिरी आहे जो मर्द भी कमाए औरत भी कमाए, तॾहिं वञे थी पूरत थिए। मुंहिंजा दोस्तो एॾी महांगाई न आहे। इहा महांगाई त उन जे लाइ चऊं त जंहिंजे घर जे अंदरि 3 वक़्त मानी न पचंदी हुजे, मुंहिंजा दोस्त तव्हांजे घर जे अंदरि त 3 वक़्त मानी नहीं पचे, न के महांगाई जी मजबूरी त न आहे चइबो। इहा मजबूरी त आहे। मजबूरी तॾहिं चइबो जॾहिं चऊं त साईं एतिरा वीचारा ग़रीब आहिनि जो वीचारा बुख ते वेठा था वेलो करे। पोइ साईं अमड़ भेण न्याणी ॿाहिरि निकिरे मजबूरी जी हालत में साईं बि कमाए थी कम त कमाइण जा मौक़ा त अॼुकल्ह घरनि जे अंदरि बि आहे। ख़ैर इहो हिकिड़ो अलॻि हिकिड़ो इतबाक सां अर्ज़ु करे छॾियमि त इहो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शरीयत असांजी नाहे सेखारी। जेकॾहिं असां शरीयत जे न हलंदासीं त पोइ असांजे घरनि मां बरकत ख़तमु थी वेंदी, रहमत ख़तमु थी वेंदी, रिज़्क़ केतिरो बि कमाईंदा, लखा रुपया पघार खणी ईंदा, हथनि खां मथे वेठा पिटींदा, चवंदा त आहे अफ़सोस असांखे जेका आहे पघार पूरी न आहे, फलाणी परेशानी आहे। मां अर्ज़ु पियो कयां अल्लाह तबारक व तआला तमाम अंबिया किराम खे मोकिलणु फरमायो। हेरा मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे मोकिलणु फरमाई। तमाम अंबिया किराम जो अल्लाह पाक ॿियनि उम्मतनि उहे उम्मतूं उन्हनि खे नसीब करणु फरमायूं, पर मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे अल्लाह पाक हीअ उम्मत नसीब फरमाई। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलिहि व असहाबिहि वसल्लम तस्लीमन कसीरन। मुंहिंजा दोस्तों मां अर्ज़ु पियो कयां सोने रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे अल्लाह तबारक व तआला प्यारो कलमो नसीब करणु फरमायो। इन कलमे जे सदके 40 सालनि खां बाद में रसूलुल्लाह जन खे गारे हिरा में जिब्राइल अलैहि सलाम मोकिले करे अल्लाह पाक इन क़ुरान मुक़द्दस के नाज़िल करणु फरमायो। इन क़ुरान जे सदके इन शरीयत जी इब्तिदा थी। इन इब्तिदा खां बाद में 3 साल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मक्कतुल मुकर्रमा में वेही करे पाण से हिकिड़ी जगह ते वेही करे इस्लाम जी तबलीग करणु फरमाई। 3 साल मेहनत कंदा रहिया त जेके वेझा माण्हू हुआ जिन जे नसीब जे अंदरि अल्लाह तबारक व तआला इस्लाम लिखणु फरमायो हुयो, इन्हनि जे रसूलुल्लाह जी महिनत जे सदके अल्लाह उन्हनि खे इस्लाम जी तौफ़ीक़ अता फरमाई। ऐं उन इस्लाम जी तौफ़ीक़ वारनि में सभ खां पहिरियों जे नंबर वरितो, सभ खां पहिरियों वॾनि में नंबर वठण वारो सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु जन हुया। सैयदना अबू बकर सिद्दीक़ सुञाणो था, ॿुधो अथव? रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन संजन जो पहिरियों खलीफ़ो सैयदना अबू बकर संजन ईमान आणु फरमायो। ऐं औरतुनि में अम्मा खदीजतुल कुबरा रज़ियल्लाहु ताला अन्हा जन ईमान आंदो। ऐं नंढनि ॿारनि में सैयदना अली मुर्तज़ा रज़ियल्लाहु ताला अन्हु जन ईमान आणु फरमायो। ईअं ईमान जी लहर हलंदी रही ऐं जॾहिं 3 साल पूरा थिया उन खां बाद में अल्लाह तबारक व तआला हुकुम फरमायो त फस्दा बिमा तुअमर व अरिद अनिल मुशरिकीन। फरमाई त प्यारा हाणे लिखी करे तालीम जो मैदान ख़त्म थी वियो, हाणे सरियाम बी करे अल्लाह जे नाले के माण्हुनि जे साम्हूं बी करे बयान कयो। जॾहिं इहो हुकुम नाज़िल थियण जी देर हुई, सुनो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ॿाहिरि निकिरी करे पाण सां जन सफ़ा पहाड़ी ते माण्हुनि खे जमा करणु फरमायो। माण्हू जमा थिया। अरब जो हिकिड़ो कानून हुयो, उते बी करे मथां चादर लोॾाईंदा हुआ। चादर लोॾाइण सां माण्हू सम्झंदा त वॾी का ॻाल्हि थियण वारी आहे। जॾहिं अरब जा माण्हू गॾु थिया
उन जे कर थियण खां बाद में सुने रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पुछण फरमायो फरमाई त ॿुधायो त सही मां जे करे तव्हां खे चवां हिन सफ़ा पहाड़ी जे हिन पासे खां दुश्मन तव्हां जे मथां हमलो करण वारो आहे तव्हां मुंहिंजी ॻाल्हि ते यकीन कंदा या न कंदा त काफ़िर चवनि था साईं अवां जहिड़ो सचो कॾहिं असां कॾहिं ज़िंदगी में ॾिठोसीं कोन तव्हां जहिड़ो अमीन कॾहिं ज़िंदगी में ॾिठोसीं कोन अहिड़ो अमीन हुयो मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो जॾहिं काफ़िर शाम जे इलाइक़े जे तरफ़ तिजारत करण वेंदा हुआ पंहिंजनि घरनि जे अंदरि पंहिंजी नियाणियुनि खे महफ़ूज़ न सम्झंदा हुया मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे अहिड़ो त अमीन सम्झंदा हुया जो पंहिंजूं नियाणियूं मोहम्मद जे घर में अमानत रखी करे हलिया वेंदा हुया सुभान अल्लाह अल्लाह तबारक व तआला एॾो संजन खे अमानत जी सिफ़त जेका ॾियणु फरमाई ऐं इहा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़सलत हुई जेके काफ़िर में मिली असांजे अंदरि अमानत जो हाल छा आहे जेकॾहिं हमरा को ॾींदो न असांखे को बाबा 10,000 खनि रखिजां त साईं मूंखे कम में आहिनि पोइ सुभाणे वठंदोमांइ सुभाणे जो अचे त हमरा फोन ई कोन कंदुसि दर ते वञेसि त हुन छोरे खे चवे थो फलाणे खे चओ त आपो घर कोन्हे छोरो बि सचो थींदो बाबो चए थो त मां घर कोन्हे इहा हालत आहे हिन जे अॼु के मुस्लमान जी अमानत रखो त अमानत खाई वञे का ॻाल्हि पुछोसि त कूड़ हणण में देरी कोन कसम खणण में देरी कोन अलाह जो कसम मां बसर जेको आहे 160 रुपए किलो वठी आवां तोखे 180 में थो ॾियां हालांकि वठी आवां 130 में अहिड़ी बेईमानी मुआशरे जे अंदरि हले थी पई इन बेईमानी हुजण जे बावजूद जेकॾहिं तव्हां रड़ियूं कंदा त साईं हुकुमरान अहिड़ा ख़राब थी विया हुकुमराननि ज़ुल्म कयो साईं पेट्रोल महांगो थी वियो साईं फलाणी परेशानी डॉलर चढ़ी वियो महांगाई जा तूफ़ान अची विया मुंहिंजा दोस्त सुधरण जे लाइ त तयारु हाणे बि कोन्हे पंहिंजे अंदरि असुल में माण्हू जेको ॿाहिरि नथो निकिरे न इहो इन जे करे न त जनाब को हुकुमराननि जो ज़ुल्म कोन्हे उन्हनि खे ख़बर आहे हुकुमराननि जो ज़ुल्म आहे पर इन ज़ुल्म खे माण्हू छा जे लाइ बर्दाश्त कंदा ख़बर आहे त सभ खां वॾो बेईमान मां पाण आया कोन्हे अब ॿिए जे मथां ॿिए जी कीचीअ खे तॾहिं वठंदो जॾहिं पाण सचो हूंदो न जेकॾहिं ॿिए जी कीचीअ में हथो चवंदो त न माना फराटी तूं बि त मूंसां गॾु चोरी में शामिल आहीं अहिड़ो माण्हू ॿिए खे हथु कीअं ॾींदो हुनखे पंहिंजी बि खुख थी न जीअं हमरा हिकिड़े इनखे गैर मुस्लिम खे दसे विधो गैर मुस्लिम खे दसे विधई त हाणे हुनखे चवे थो त कीअं त भला हाणे छॾण जो को वजह त ॿुधाए को टिक ॿुधाए की मूंखे कलमो ॿुधाए त पोइ तोखे छॾियां त हाणे गैर मुस्लिम चवेसि थो ठीकु आहे भला हाणे तूं कलमे ते थो छॾे मां त हाणे गैर मुस्लिम थियुमि भला मूंखे कलमो ॿुधाए पढ़ाए त मां पढ़ां की भाग भला थी मूंखे बि कोन भाग भला थी मूंखे बि कोन तव्हांखे त चए थो हले मोहन अहिड़ा ठही वेठा त तव्हांखे कोन पढ़ी ॿुधाए वॾे आवाज़ सां सो इहो आहे ईमान जो बुनियाद इहा आहे सदाकत इहा आहे अमानत मुंहिंजे सोने रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन 23 साल इन कलमे जी तबलीग करणु फरमाई पर इन तबलीग करण वारे खे रसूलुल्लाह जो सिफ़तूं पंहिंजे सीने जे अंदरि साण घुरिजे अमानत असां वटि आहे कोन रसूलुल्लाह साईं जन अमानत एॾी हूंदी जो काफ़िर बि चवंदा हुआ त साईं जन जे दीन खे असां नथा मञूं अलॻि ॻाल्हि आहे बाक़ी अमीन मोहम्मद जहिड़ो असां ज़िंदगी में न ॾिठोसीं सुभान अल्लाह ऐं सचो रसूलुल्लाह जहिड़ो असां ज़िंदगी में न ॾिठोसीं सुभान अल्लाह रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सचाई जी गवाही ॾींदा सुभान अल्लाह सो मुंहिंजा दोस्तो मां अर्ज़ु कयूं त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जॾहिं सफ़ा पहाड़ी ते जमा कयो सभिनीनि खे ऐं उन्हनि इहा गवाही ॾिनी त साईं तव्हां सच आहियो कॾहिं बि तव्हां सचाई कान आहियो तव्हांजे ज़बान मां असां लफ़्ज़ न आहे ॿुधो त साईं जन उन्हनि खे फरमायो त जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे तव्हांजो मुंहिंजी सदाकत जे मथां एॾो यकीन आहे त यादि रखो फरमाई त क़ूलू ला इलाहा इल्लल्लाहु तुफ़्लिहून फरमाई त ला इलाहा इल्लल्लाह चवंदव तव्हां कामयाब बणिजी वेंदव सुभान अल्लाह फरमाई त ला इलाहा इल्लल्लाह तव्हां चओ तव्हां कामयाब बणिजी वेंदव पर ला इलाहा इल्लल्लाह अहिड़ो चओ जंहिंजी दिलि बि सचाई ॾे त वाक़ई हिन जे क़ल्ब जे अंदरि मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो कलमो भरियल आहे सुभान अल्लाह ईअं न त माण्हू चवनि त भेण वाह जो मुस्लमान ठगीअ में बि पहिरें नंबर ते दुकान वारो चवे त जेसि ताईं कूड़ नथो ॻाल्हाए मुंहिंजो दुकान नथो हले मुंहिंजा दोस्तो जेसि ताईं ईमानदारी माण्हू पंहिंजे अंदरि न आणींदो तेसि ताईं तव्हांजे क़ल्ब में तव्हांजे घरनि में तव्हांजे रिज़्क़ में बरकत कॾहिं बि कोन ईंदी मुंहिंजे सोने रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो पाण फरमाई मुनाफ़िक़ जूं 3 अलामतूं अथव इदा हदद कदब ॻाल्हाईंदो त कूड़ ॻाल्हाईंदो ऐं फरमाईंदो वाइदा वादा ख़िलाफ़ जॾहिं वाइदो कंदो त कूड़ वाइदो कंदो त फिरी वेंदो वाइदो कंदो त फिरी वेंदो ऐं फरमाई त वाइदा तुम न खान ऐं फरमाई त जॾहिं वरी हुनखे अमानत ॾींदा न त अमानत खबाई चट अमानत हाणे अमानत वारो चाहण त रहे कोन जी बात में अर्ज़ कयूं ख़ैर सोने रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जॾहिं कलमे जी दावत ॾियणु फरमाई इन कलमे जी दावत खां बाद में काफ़िरनि चयो त तव्हां इन जे लाइ असांखे गॾु कयो हुयो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त मूंखे अल्लाह मोकिलियो ई इन जे करे आहे त तव्हांखे मां रब जी तौहीद जी दावत ॾेई वञा
छाजी दावत ॾेई वञाव अल्लाह जी तौहीद जी। तौहीद माना अल्लाह सां गॾु कंहिंखे बि शरीक न बणायो। तौहीद माना अल्लाह सां गॾु कंहिंखे बि शरीको न बणायो। अल्लाह जी ज़ात अकेली आहे, इबादत कबी अल्लाह जी, ऐं नज़र न्याज़ कबो अल्लाह जो, ऐं रोज़ा रखबा अल्लाह जे लाइ, ऐं दुनिया जे अंदरि जेके बि इबादत वारा कम आहिनि इन्हनि सभिनी इबादत वारे कमनि खे कबो सिर्फ़ु सिर्फ़ु अल्लाह जी ज़ात जी। ॻाल्हि सम्झ में अचे थी? जॾहिं इहा ॻाल्हि हूंदी त पोइ असांजो ईमान थींदो सचो, जंहिंजे लाइ क़ुर फरमाए त कुल हुवल्लाहु अहद, चओ त अल्लाह जी ज़ात अकेली। अल्लाह जी ज़ात छा आहे? अकेली आहे। अल्लाहु समद बेनिया ज़ात मुंहिंजो अल्लाह, लम यलिद वलम यूलद, फरमाईंदा न उन कंहिंखे ॼणियो न वरी उन मां को ॼाओ। आदम अलैहिस्सलाम खे अल्लाह पैदा करणु फरमायो, अल्लाह पाक न के मां ॼाओ आहे न वरी कंहिंखे ॼणियो अथई। ख़ैर इहो हिकिड़ो तौहीद। उन दावत खां बाद में काफ़िर मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे तकलीफ़ूं ॾिनियूं। कंहिं कहिड़े अंदाज़ में सतायो, हदा के साईं खे चादरूं कंध मुबारक में विझी करे भुटा ॾींदा। साईं नमाज़ पढ़नि काबतुल्लाह में, अबू जहल कंपनी वारा छा कंदा त पासे में जेके जानवर ज़बह कनि उन्हनि जी ओजड़ी खणी करे मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे कंध जे मथां रखी करे हलिया। हिकु दफ़े अम्मा फातिमा ॾिठो मुंहिंजो अबो सजदे में हुनजे मथां ओजड़ी चढ़ो, हेॾो वॾो भार पियो। अम्मा फातिमा सां नंढी रड़ियूं करणु फरमाई त अचो मुंहिंजे अबे खे बचायो। पोइ आया पासे वारा जिन आवाज़ ॿुधो उन्हनि अची करे ओजड़ी हटाई। मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे एॾो सतायो, 3 साल त उन्हनि साईं जो माशी बाइकाट कयो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन 10 साल 11 साल मुसलसल तकलीफ़ूं बर्दाश्त कंदा रहिया। एॾियूं तकलीफ़ूं रसूलुल्लाह साईं जन हिन क़ुर जे करे बर्दाश्त कयूं जो पाण फरमायो त मूंखां अॻु में जेके बि नबी आया सभिनीनि जूं तकलीफ़ूं मुसीबतूं हिकु तरफ़ कयो, मां मुहम्मद खे पंहिंजी उम्मत वारनि, मुंहिंजे उम्मत जा जेके फिरौन आहिनि उन्हनि मूंखे वधीक ईज़ायो। इहा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तकलीफ़ बर्दाश्त कई। असां दीन जे लाइ तकलीफ़ बर्दाश्त कई आहे। असांखे तकलीफ़ त छा, क़ुर ॿुधण जो टाइम बि कोन्हे, असांखे दीन जो आवाज़ ॿुधण जो टाइम बि कोन्हे। तव्हां रस्तनि में ॾिसो, जेकॾहिं को इलाइक़े जो ॾाढो मुड़ुसु आहे, पाण खे मोतबर सम्झे थो त जेकॾहिं पुट जी शादी आहे या तौर आहिनि या साईं अक़ीक़ो आहे या फिलाण आहे या जेकॾहिं का फौतगी थी आहे त 25 फुट 50 फुट पाणी वारे जो रस्तो बिला करे टेंट आणी कनात वाणी करे बंदि करे वेठो, छो साईं फिलाणे जे पुट जी शादी आहे। या वरी भला स्पीकर आणी करे उन्हनि में राति जो गाना 2 बजे ताईं, न मरीज़नि जो ख़्यालु, न पासे में को सुतो पियो आहे, पाड़े वारनि जो छा हाल आहे, उन ते का पाबंदी कोन्हे, क़ुर ते पाबंदी आहे। सो अर्ज़ कयूं त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जॾहिं 10 साल मुसलसल महिनत कई, इन महिनत करण खां बाद में अल्लाह तबारक व तआला रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे हिकिड़ो सफ़र कराइणु फरमायो, ख़ुशीअ जो सफ़र थींदी आहे न। पंहिंजे तरफ़ माण्हू दावत ॾींदो आहे, अॻ में माण्हू दावत ॾींदो हुयो पंहिंजा ताल्लुक़ ऐं रिश्ता ऐं पंहिंजे उस्तादनि खे जोड़ण जे लाइ, त उन वक़्त में माण्हू ख़ुशि बि हूंदो हुयो। अॼु माण्हू दावत ॾिए थो पंहिंजे मफ़ाद जे लाइ, जंहिंजे करे ज़िंदगी मां ख़ुशी ख़तमु थी वई। अवा सेठ आहे, हिन में मुंहिंजो कमु आहे त पोइ हुनजी चमचाखोरी बि कबी, हुनजी ग़ुलामी बि कबी, हुनजी अदब बि कबो। पर जेकॾहिं अबो आहे, अमड़ आहे, उन्हनि जो दड़को बि न सहिबो। छाजे करे? मां त हाणे वॾो थी वियो आहियां, मूंखे त अकुलु वॾो थी वियो आहे, मां वरी तो जॾहिं क़ुर जा बि दड़का सां। हालांकि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, पाण फरमायूं त जेकॾहिं तव्हांजे मथां तव्हांजो वालिद ज़ुल्म करे तॾहिं बि बर्दाश्त कयो, मोटराणे त तॾहिं बर्दाश्त कयो। अबे जो ज़ुल्म, हिकिड़ो त अबो ज़ुल्म कंदो न आहे, पर इत्तिफ़ाक़ सां जेकॾहिं कहिड़ी अहिड़ी ख़सरत आहे, अबो जेकॾहिं ज़ुल्म करे बि सही, तव्हां अबे जे ज़ुल्म खे बर्दाश्त कयो, अल्लाह तव्हांखे मुआशिरे जे पादरनि खां बचाइणु कंदो। अबे जो ज़ुल्म बर्दाश्त कंदा न, अबे जी सख़्ती बर्दाश्त कंदा, अमड़ जी जेका आहे तव्हां ॻाल्हाइणु बर्दाश्त कंदा, अल्लाह पाक हुन अमड़ तव्हांजो ॻाल्हाइणु बर्दाश्त कंदा, हुनजो अंदरि थधो थींदो, हुनजो अंदरि थधो थींदो। अमड़ जी जेका दुआ निकिरंदी, उहा दुआ काइनात जी सभिनी दुआउनि खां मथे वधी। जीअं कंहिं चयो न त जंहिंजी अमड़ ज़िंदा हुजे हुनजे मथां ज़ुल्म न कजांइ, छाजे करे? उनजी पंहिंजी दुआ जे क़बूलियत में शक थी सघे थो, पर उनजी अमड़ जी जेकॾहिं दुआ अची वई त तुंहिंजा त ज़ालिम जा त तरा बि निकिरी वेंदा। इहो इस्लाम सेखारणु फरमायो, इहो अख़लाक़, अबे अम्मा जो अख़लाक़। दावतूं कयो पंहिंजे अबे अम्मा जूं, दावतूं कयो पंहिंजे घर वारनि जूं, दोस्तनि खे बि बिलाशक खारायो, पंहिंजे सेठुनि खे जिन में तव्हांजो मफ़ाद पातल आहे उन्हनि खे बि खारायो। पर उन्हनि खे जेकॾहिं हफ़्ते में महीने में खारायो त पंहिंजे अबे अम्मा खे कॾहिं कंहिं साल में त खारायो। कॾहिं पंहिंजे अबे अम्मा जे लाइ हदियो वठी आओ त हा मुंहिंजी अमड़, हीअ मां तुंहिंजे लाइ कपिड़े जो जोड़ो हदियो वठी आयो, तूं मुंहिंजी केॾी ख़िदमत कई आहे, रन खे रोज़ानो वठी थो ॾियां माईअ खे, माई नाराज़ न थिए, मथां हाणे चवंदा को मुड़ुसनि खे मछाईंदो वञे। उन्हनि खे त हूअं ई जेके अटकलूं अहिड़ियूं आहिनि जो जीअं खोड़ो साहिबु चवंदो आहे न, त उन्हनि खे अल्लाह तबारक व तआला अहिड़ो अकुलु ॾेई छॾियो आहे जो जेकॾहिं बटन जो हणनि त मुड़ुस खे जनवरी में पघारी लही अचे। त उन्हनि वटि टेक्निक घणियूं आहिनि। अमड़ उहो शान आहे
जेके ये अटकलूं जेके अमड़ जे अंदर अल्लाह पाक न रखियो आहिनि जेतिरो चवंदी अमड़ बच्चो ख़ुशि हुजे मां भली तकलीफ़ में हुजां हता के कंहिं चयो त अमड़ पंहिंजे मौत खां बि न घबराईंदी बल्कि इहो सोचींदी आहे त मुंहिंजे वञण खां बाद में मुंहिंजे बच्चनि जो छा थींदो इन जे करे मौत खां घबराईंदी आहे वरना अमड़ खे त मौत जो भोग न आहे त इहे अख़लाक उस्तादनि जा अमड़ जा अब्बे जा अल्लाह जे क़ुरान से फरमाए इहो अलॻि मौज़ू आहे मार्स टाइम रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन 10 साल साईं तबलीग करण फरमाई ऐं 10 साल जेके आमुल हुज़न चयो वियो जंहिंमें रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत कंदड़ चाचो अबू तालिब वफ़ात करे वियो ऐं साईं जन पंहिंजे जेका पहिरियों निकाह जंहिंसां करणु फरमायो अम्मा सईदा ख़दीजतुल कुबरा रज़ी अल्लाह ताला अन्हा उहा बि 10 साल में माना नबवी साल जे 10 साल जे अंदर अल्लाह खे प्यारी थी जॾहिं साईं जन जा इहे वेझा बसारा ख़तम थी विया त साईं जन खे ग़म लाइक़ थी पियो इन ग़म खे हटाइण जे लाइ अल्लाह तबारक व तआला रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे लाइ टिप रखण फरमाई तव्हां असांजे लाइ कॾहिं स्कूल वारा कॾहिं दोस्त कॾहिं पंहिंजा वालिदैन तव्हांखे कॾहिं कराची घुमाइनि कॾहिं इस्लामाबाद कॾहिं लंडन कॾहिं कहिड़ो शहर क़ुर्बान वञा मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे मथां जंहिंजे मथां रब राज़ी थिए त रब मोहम्मद खे आसमान जो सैर कराइण थो फरमाए रब मोहम्मद रसूलुल्लाह के आसमान जो सैर कराइण थो फरमाए जिब्राइल अलैहिस्सलाम खे रब मोकिलण फरमायो जिब्राइल वञी करे मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे वठी आ जिब्राइल अलैहिस्सलाम अचे थो साईं खे बेदार करण थो फरमाए ऐं न बेदार करण खां बाद में साईं खे वठी थो अचे हतीम जे अंदर काबतुल्लाह में उते साईं जो साईं जे सीने मुबारक जो ऑपरेशन कयो थो वञे सीने खे चीरे करे साईं जे दिल मुबारक खे कढी करे इन आबे ज़मज़म जे पाणीअ सां दिल खे धोई करे नूर खे भरे करे सीने जे अंदर वरी हुन जे मथां सिधो ओड़ो जोड़ो कयो थो वञे सीनो जिब्राइल अलैहिस्सलाम हुयो हीअ दुनिया जा ऑपरेशन न हुया रब जो हुकुम हुयो उन ई वक़्त में रसूलुल्लाह साईं जो सीनो चीरे करे दिल खे धोई करे वरी साईं जे सीने में दाख़िल करे उन जो उन वक़्त में सीने खे बंदि करे साईं खे वरी सफ़र जे तरफ़ रवानो करणु फरमायो बुराक जे मथां साईं सवार थियणु फरमायो पाण फरमायो एतिरी अल्लाह पाक हुन बुराक जी स्पीड रखणु फरमाई जो जिते नज़र पए पई उते बुराक जो कदम पए पियो हितां बैतुल्लाह खां वठी जो बुराक हलियो हिकिड़ी राति में लम्हो बि दुनिया जो हिकु तरफ़ न चुरियो फरमाई त हितां काबतुल्लाह का बैतुल मुक़द्दस से तरफ अलैहिस्सलाम हज़रत शीश अलैहिस्सलाम हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम हज़रत लूत अलैहिस्सलाम हज़रत यूनुस अलैहिस्सलाम हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम फरमाइंदा तमाम अंबिया के रब हुकुम फरमायो फरमाइंदा हलो हलो साईं काॾे हलो फरमाई बैतुल मुक़द्दस जे तरफ हलो साईं छाजे लाइ फरमाइंदा तव्हां हली करे उते अॻ में पहुचो काइनात जे इमाम खे अॼु मां उते घुराइण थो फरमायां तव्हां नबी पंहिंजे वक़्त में पंहिंजी क़ौम जा सरबराह थी करे रहिया हो हलो हली करे मोहम्मद मुस्तफ़ा जो उते इस्तक़बाल करणु फरमायो सुभान अल्लाह रसूलुल्लाह के अल्लाह पाक यो प्रोटोकॉल लेणु फरमायो तंहिंजे करे इस्लाम में प्रोटोकॉल जी इन इज़त जी इजाज़त आहे मां में भी जीअं अर्ज़ु कयां अॻे जुमे ते त तव्हां बि दीन खे क़ुरान खे अहिड़ो प्रोटोकॉल ॾींदा तॾहिं दीन तव्हांखे इज़त ॾींदो दीन खे तव्हां प्रोटोकॉल ॾींदा इज़त ॾींदा एतिराम ॾींदा तॾहिं जेको आहे दीन तव्हांखे इज़त ॾींदो बाक़ी ईअं न आहे त तव्हां हलो ज़िंदगी में पंहिंजी मर्ज़ी जे मुताबिक़ साईं दुनिया में जेकॾहिं कमु पवे त उन वक़्त में पंहिंजे दोस्तनि जे मथां 1000 रुपया लुटाए अचनि पर जेकॾहिं दीन जो मामिलो थिए त उन वक़्त में 100 रुपया कढण जो तव्हां न कंदा हुजो ईअं न थिए क़ुर्बानी अहिड़ी ॾे जंहिं क़ुर्बानी में वाक़ई पतो पवे चूंडी बि लॻे ख़बर बि पवे त वाक़ई न क़ुर्बानी ॾिनी आहे मुअज़्ज़ कयमि त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो इस्तक़बाल थियो बैतुल मुक़द्दस जे अंदर जॾहिं इस्तक़बाल थियो उन खां बाद में अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे हुकुम ॾियो जिब्राइल अलैहिस्सलाम आयो सभिनि जूं सफ़ूं लॻी वियूं उन सफ़ुनि में सभु नबी आहिनि इंतज़ार में हा ॾिसूं केरु थो नबीअनि जी इमामत करे ज़ाहिर आहे सभिनि जी ख़्वाहिश हूंदी एॾो वॾो एज़ाज़ पर रसूल जिब्राइल अलैहिस्सलाम रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे वठी करे साईं खे फरमायो साईं तव्हांजे लाइ रब जो हुकुम आहे अॼु तव्हां मुसल्ले ते बीहंदा आदम अलैहिस्सलाम खां वठी करे ईसा अलैहिस्सलाम ताईं 1.25 लख अंबिया इकराम तव्हांजा मुक़्तदी थी करे तव्हांजे पोयां नमाज़ पढ़ंदा इन जे करे नमाज़ पढ़ण बि प्रोटोकॉल अथव इज़त अथव कंहिंजी कमज़ोरी ऐं कंहिंजी कोताही पंहिंजी जाइ ते पर अल्लाह तबारक व तआला जंहिंखे मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इन मुसल्ले जी सिफ़त जो ज़रियो अता फरमायो आहे उन जो एतिराम ॿियो न क़ुर्बानी न ॾे माण्हू उन जो कम अज़ कम एतिराम ज़रूरु करे ॿियो क़ुर्बानी माण्हू न ॾे कम अज़ कम उन जो एतिराम करे छाजे करे इन जो ताल्लुक़ आहे मोहम्मद मुस्तफ़ा जे मुसल्ले सां गॾु माण्हू जो एतिराम कंदो अल्लाह तबारक व तआला उन जे दिलि मां उन जे लाइ जेका आहे दुआ कढणु फरमाईंदो जॾहिं दुआ उन जी दिलि मां निकिरंदी अल्लाह पाक जेको आहे पंहिंजे घर जे चौकीदारनि जी दुआ खे अल्लाह पाक रद्द न आहे करणु फरमाईंदो इहे जेके दीन जूं महिनतूं कनि था न इहे रब जे घर जा चौकीदार आहिनि हाणे ईअं न चवनि त रब जे घर जा मालिक आहिनि मालिक त अल्लाह पंहिंजे घर जो पाण आहे पर कम अज़ कम रब जे घर जा चौकीदार ज़रूरु आहिनि इन जी चौकीदारी करण वारनि जो जेतिरो अल्लाह तबारक व तआला ॿुधंदो अल्लाह पाक उन्हनि जी दुआउनि खे रद्द न आहे करणु फरमाईंदो सो मुंहिंजा दोस्तो
अहिड़े नमूने सां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो अर्ज़ कनि त साईं उते बैतुल मुक़द्दस जे अंदरि निमाज़ पढ़णु फरमाई। उन खां बाद में आसमाननि जो साईं सफ़र शुरू करणु फरमायो ऐं आसमाननि जे सफ़र में सभ खां पहिरियों मुलाक़ात थी हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम सां पहिरें आसमान ते ऐं उन सां मुलाक़ात थी। उन्हनि चयो साईं असांजी मरहबन बिल इब्न सालिह व नबी सालिह, साईं तव्हांजे मथां सलामती हुजे। अहिड़ी तरह ॿिए आसमान ते हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम सां मुलाक़ात थी। टिएं आसमान ते हज़रत याहया अलैहिस्सलाम सां ऐं ईसा अलैहिस्सलाम सां मुलाक़ात थी। चौथे आसमान ते हज़रत इदरीस अलैहिस्सलाम सां मुलाक़ात थी। पंजे आसमान ते हज़रत हारून अलैहिस्सलाम सां मुलाक़ात थी ऐं अहिड़े नमूने सां छहें आसमान ते वरी मूसा अलैहिस्सलाम सां मुलाक़ात थी। उन खां बाद में वरी हज़रत इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम सां सतें आसमान ते मुलाक़ात थी। ऐं अहिड़ी तरह अल्लाह तबारक व तआला रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे अञा सतें आसमान खां बि मथे अर्श कुर्सी जे तरफ़ घुराइणु फरमायो। एतिरे क़दर जो जिब्राइल अलैहिस्सलाम उते साथ छॾे वियो। उते अर्ज़ कयो साईं फरमायो त जिब्राइल हिते पंहिंजो साथ छॾे थो वञे। साईं फरमाईंदा साईं मूंखे हुकुम ऐसो ई आहे जेकॾहिं न सिदरतुल मुंतहा खां मथे मां पंहिंजो पर हलाइणु शुरू कयुमि त साईं मुंहिंजो सॼो जिस्म जेको सड़ी करे ख़ाक थी वेंदो। असांजो हिते मर्तबो न आहे, हाणे मर्तबो इन खां मथे अल्लाह तबारक व तआला तुंहिंजो कमु फरमायो। अल्लाह पाक इन पंहिंजे इन इंसान ज़ात खे अल्लाह पाक एॾो मर्तबो ॾिनो जो उन्हनि जे इमाम खे अल्लाह नूरनि जे इमाम खां बि मथे घुराइणु फरमायो। जिब्राइल अलैहिस्सलाम कंहिंजो इमाम आहे? चओ नूरनि जो इमाम। अल्लाह कंहिंजो इमाम आहे? नूरनि जो इमाम, फ़रिश्तनि जो इमाम। ऐं मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वरी हिन उम्मत जो इंसानियत जो इमाम, इंसानियत जो छा आहे? इमाम आहे। ऐं संजन खे अल्लाह पाक मथे घुराइणु फरमायो। अबू बकर सिद्दीक़ जे बारे में कंहिं फरमायो फरमाई त इहा महिरबानी इहा जिब्राइल अलैहिस्सलाम हिते हुयो जे अर्ज़ कयो त साईं मथे बि ॾिस त मुंहिंजा पर सड़ी वेंदा, पर जेकॾहिं हिते अबू बकर हुजे हा अबू बकर चया साईं मुंहिंजा पर सड़ंद सड़नि, पर मोहम्मद तुंहिंजे हुक्म खे छॾे करे तुंहिंजे साथ खे छॾे करे मां हेठि रहण जे लाइ कॾहिं बि तयारु आहियां। हज़रत सिद्दीक़ अकबर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो साथारी हुयो जंहिंजी अल्लाह क़ुरान जे अंदरि बि तारीफ़ फरमाई आहे। बहरहाल मूं अर्ज़ कयुमि त उते अल्लाह पाक सां मुलाक़ात थी। अल्लाह तबारक व तआला जे साम्हूं साईं जन उते अल्लाह जी तारीफ़ वाखाण बयान करणु फरमाई। फरमाईंदा तहियातु लिल्लाहि वस्सलवातु वत्तय्यिबात, ये जेका असां पढ़ंदा आहियूं न इहा अल्लाह तबारक व तआला वटि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहे पेश करणु फरमाया जेके चइबो आहे त तारीफ़ी कलिमात जेके चइबो आहे अल्लाह जी बारगाह में मुंहिंजे सोने हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहे लफ़्ज़ जेके मथे पेश करणु फरमाया जेके असां तयात न पढ़ंदा आहियूं। ऐं असांजो हाल इहो आहे त असांखे वरी तयात बि यादि कोन्हे ख़ैर सां। केतिरा अहिड़ा हूंदा जिन मुस्लमाननि खे वरी अतयात बि ख़ैर सां यादि कोन्हे। ऐं बाक़ी जेकॾहिं उन्हनि खे दीन जी दावत ॾे या जेकॾहिं का अहिड़ी का ॻाल्हि निकिरी अचे त बसि पोइ कावड़िया बीठा हूंदा। तव्हां मुलनि वरी छा कयो आहे? छा कयो? तव्हांखे अटे जी बोरी भरे करे घर ॾिनो। तव्हां मुलनि वरी फड़ा मारियो बाबा जहिड़ो मुलनि खे तव्हां जेको हैसियत ॾिनी आहे त उन खां मथे वेही करे कमु कंदा, उन खां मथे वेही करे महिनत कनि था। इहा महिनत इहो क़ुरान जी छाजे करे आहे? भली घणी कमज़ोरियूं कोताहियूं हर कंहिंजे अंदरि हूंदियूं आहिनि, पर हिन क़ुरान जी महिनत जेका आहे अहिड़ी महांगाई जे ज़माने में हिकिड़ो त हूंदो आहे न माण्हू चवंदा आहिनि त खीसो भरियल हुजे पोइ हाणे जेकॾहिं इज़त न आहे त भला माण्हू पोइ बि हुनखे बर्दाश्त करे वञे। त असां मोलनि सां त वरी अहिड़ी विधण आहे जो अवाम वटि शैतान माना अहिड़ो इमेज पेश कयो आहे। कमज़ोरी बि आहे, ईअं न आहे त कमज़ोरी न आहिनि, फ़रिश्ता आहिनि इंसान, कमज़ोरी बि आहिनि, पर इहे कमज़ोरियूं त आम माण्हुनि जे अंदरि आहिनि। तव्हां ॾिसो त केतिरा ई माण्हू जेके नौकरियुनि वारा ख़बर हूंदी माण्हुनि खे रुश्वत था खाइनि, ख़बर आहे माण्हुनि खे चोरनि, पोइ बि हुनजो एतिराम कंदा। चवंदा बाबा चोरी करे त हुनजो कमु आहे, असांजो त माए कान्हे, असांजो त माए कान्हे। पर जेकॾहिं कोई इत्तेफ़ाक़ सां को अहिड़ो मुल्क हुजे कहिड़ो पाकिस्तान जो हुन कुंड में चोरी कंदे पकड़जंदो ईंदो न कासमाबाद में हिते अचे हुनखे वठंदा बड़ा मुला वॾा चोर हा बाबा असां वरी चोरी कई आहे। सो ख़ैर अर्ज़ु करण जो मक़सदु त इन्हनि ॿिन्ही शयुनि जो माण्हू मुक़ाबिलो करे थो। न जेको आहे मुआशरे जे अंदरि माण्हू एतिराम ॾियण जे लाइ तयारु आहे, न वरी जेको आहे उनजो को ज़रूरत खे पूरे करण जे लाइ को जाइज़ हक़ उनखे ॾियण लाइ तयारु आहे। उनजे बावजूद बि हीउ क़ुरान जो आवाज़ु लॻे थो इहा उन्हनि जी अल्लाह जी ज़ात सां सचाई जी निशानी आहे। अल्लाह जी ज़ात सचाई जी निशानी आहे, सचाई जी निशानी आहे। अगरि तव्हांखे क़ुरान पढ़ण लाइ तयारी कोन हुजे, अगरि तव्हांखे क़ुरान पढ़ण लाइ तयारु हुजे, अवां ॾिसो त क़ुरान पढ़ाइण वारे खे ॾींदा 300 रुपया, उहे बि माना ताना ॾेई करे क़ुरान जो पढ़ाइण पैसा थो वठे। ऐं अंग्रेज़ी पढ़ाइण जे लाइ 10,000 भरे 10,000 सही आहे त ज़रूरत आहे इहो जो न पढ़ींदा छोरे खे कमाईंदो कीअं? असां मुला मुकमरिया हाणे तव्हां वरी कमाईंदो की तव्हां खां वधीक अल्लाह सां ख़ुशि आहे। दावा थो कयां तव्हां खां वधीक अल्लाह पाक असांखे ख़ुशि रखणु फरमायो आहे। छाजे करे? सचाई आहे न मालिक सां। तव्हांखे मां तारीफ़ नथो करे ॿुधायां, इनजे करे ॿुधायां थो तव्हां बि अल्लाह सां रसूलुल्लाह सां सचा थियो, अल्लाह तव्हांखे दुनिया जे अंदरि बि इज़त नसीब फरमाईंदो त आख़िरत जे अंदरि बि इज़त नसीब फरमाईंदो। तव्हां सचा थियो दीन सां, ठगी न कयो, हेॾे होॾे न ॾिसो, मुआशरे जे अंदरि दीन ते अमल करण जी कोशिशि कयो। जीअं अर्ज़ु कर न होॾे ज़िलज़िला आहे असांखे VIP आहियूं छा? सुभाणे ख़ुदा न ख़ासि अल्लाह सी राम करे असांजे मथां आज़माइश अची वञे त पोइ बि त बादशाह पटी पियो थो न इंसान, छा कंदो? ज़िलज़िले खे झलींदो? ज़िलज़िलो न पियो अचे, रब जे तरफ़ां मोत लिखियलु हूंदो, अची वेंदो, झलींदो न के? चवंदो त मां नौजवान आहियां मूंखे मौत न अचे, चवंदो?
रात जो वक्त में सुबह को खबर ही कोन सुबह हुई उन पछताइण खां अॻु में आख़िरत जे अंदरि पछताईंदो फरमाईंदा वलन युअखिर अल्लाहु नफ्सन इदा जाअ अजलुहा फरमाईंदा उते इंसान चवंदो त साईं मूंखे थोरो वक़्तु जेकर मोहलत ॾियां रखो फरमाईंदो त हाणे असां मोहलत वारो जहान रखियो ई न आहे जंहिंजो साह नंढड़ घुट मां निकितो उन खां बाद में मोहलत जो सवाल ई पैदा नथो थिए दुनिया जी मोहलत में तव्हां हिरी विया हो न जॾहिं तव्हांजो साह निकिरंदो मुंहिंजा दोस्त पोइ मोहलत तव्हांखे न मिलंदी केतिरा ई मिसाल काइनात जे तख़्ते ते तव्हां कहिड़ा ताक़तवर आहियो मां किना मिसाल अर्ज़ु कयां तव्हां ॾिसो त असांजे इन मुआशिरे में हीउ जेको आहे 2000 खां वठी करे 2008 ताईं इन मुशर्रफ जी हुकूमत हूंदी केॾो पाण खे ताक़तवर सम्झंदो हलंदो हो त ईअं सम्झो त ज़मीन घुरंदी ॼण त एॾो हुन सां प्रोटोकॉल हूंदो हुयो केतिरो माण्हुनि खे उन्हनि जो रोब ऐं दबदबो हूंदो हुयो मरी वियो त ॾिसो त हुनजो लाश ॾिसण वारो बि केरु कोन हुयो का तस्वीर हुनजे लाश जी जारी थी न थी छा कर मलाई जो मुंहुं ॾिसण जहिड़ो ई कोन हुयो अलाए केतिरनि सालनि खां क़ौम जे अंदरि पियो हुयो छा थियो दुनिया जे अंदरि ताक़त काॾे वई इहा सभु ख़तमु थी विया हमेशह रहण वारी ज़ात मुंहिंजे अल्लाह फरमाईंदा कुल्लु मन अलैहा फ़ान फरमाईंदा हर शइ खे फना है असां बि फना थींदासीं कल असांजी जाइ ते असांजा बादादा वेठा अॼु असां वेठा आहियूं सुभाणे असांजी औलाद वेठी हूंदी असां क़ब्र में हूंदासीं तंहिंजे करे तयारी करे हलो हुन जे लाइ मौत जे मथां कोई बि भरोसो न अथव कहिड़ी ख़बर कंहिं वक़्तु कंहिंजे मथां कहिड़े वक़्त में मौत जो सॾु अची वञे मुंहिंजा दोस्त मेराज जो मार्च कया पियो साईं फरमाईंदा तहियातु लिल्लाहि वस्सलवातु वत्तय्यिबातु फरमाईंदा अस्सलामु अलैका अय्युहन नबी रब जे तरफ़ आवाज़ आयो फरमाईंदा नबी तुंहिंजे मथां सलाम थी हुजे फरमाईंदा अस्सलामु अलैना व अला इबादिल्लाहि सालिहीन मुंहिंजे सोने रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन रब जी मुलाकात में भी असां ऐं अव्हांखे यादि करणु फरमायो फरमाईंदा साईं मुंहिंजे मथां बि सलाम थी हुजे ऐं मूंसां गॾु जेके बि सालेबान आहिनि जेके बि अल्लाह पाक तो पैदा करणु फरमाइनि फरमाईंदा सभिनीनि जे मथां असांजी सलाम थी हुजे सभिनीनि जे मथां छा हुजेव सलाम फरमाए सलाम अलैना से असां सभिनीनि जे मथां सलाम थी वाला इबादिल्लाहि सालिहीन अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु फरमाईंदा मां गवाही थो ॾियां मुहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जो रसूल आहे ऐं मुहम्मद अल्लाह सां गॾु कोई इबादत जे लाइक़ न आहे ऐं मुहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन अल्लाह जो बानो हुन जो रसूल आहे इहा आहे असांजे कलमे जी सदाक़त असांजे कलमे छा आहे इहा आहे असांजे कलमे जी सदाक़त इन ते ईमान हूंदो दुनिया आख़िरत कामयाब रहंदी मूं अर्ज़ु कयमि त उते हाणे करे अल्लाह पाक हिन उम्मत जे लाइ नमाज़ जो तोहफ़ो ॾियणु फरमायो प्यारा आयो मूं वटि महिमान थी करे मां तोहफ़ो थो ॾियां महिमान अचे न हुनखे माण्हू पंहिंजे वस जे मुताबिक़ तोहफ़ो ॾिए हुनखे गाड़ी न ॾे पियो हुनखे पोयां गाड़ी न ॾे पियो 1000 रुपए मुंहिंजी नौकिरी जो टाइम हुयो मुंहिंजे फलाणा कम मुंहिंजा रहिजी विया महिमान खे अल्लाह जी रहमत सम्झंदा कयो महिमान खे छा सम्झंदा कयो अल्लाह पाक जी रहमत सम्झंदा कयो हुनखे पंहिंजे वस जे मुताबिक़ खारायो ज़रूरु न कर्ज़ में खारायो घर में दाल चढ़ियल अथव दाल खारायोसि दाल मांगे अथव दाल पाणी खारायोसि नाहे ताक़त चांहि पीआरियोसि चांहि जी ताक़त नाहे थधो पाणी पीआरियोसि अल्लाह पाक तव्हांखे महिमान जी ख़िदमत करण जो सवाबु अता फरमाए सम्झो था ॻाल्हि खे असां वटि महिमान अचे थो न मां त हाणे हलां थो नौकिरी ते वञिणो आहे फलाणो माण्हू जो कमु फाथो पियो आहे पोइ ॾिसंदासीं महिमान जे वक़्त में इंसान इन वक़्त में माण्हू ॾिसे त को नौकिरी जो ऑर्डर अचे थो न कीअं भाकरनि सां वठी करे पढ़ंदो आहे नौकिरी जो ऑर्डर अची वियो हलो हाँ भी अच त तोखे मां विहारियां तोखे मिठाई खारायां वरी सो ख़ैर महिमान जो एतिरा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे अल्लाह तबारक व तआला तोहफ़ो ॾियणु फरमायो फरमाईंदा प्यारा हाणे मां तोखे तोहफ़ो थो ॾियणु फरमायां साईं कहिड़ो फरमाईंदा 50 नमाज़ुनि जो तोहफ़ो हेठि हज़रत मूसा अलैहि सलाम सां मुलाक़ात थी फरमाई त साईं छा वठी आया साईं तोहफ़ो वठी आयुमि अल्लाह जी ज़ात सां अल्लाह जे नबीअ फरमायो फरमाईंदा मुंहिंजी उम्मत 3 वक़्त नमाज़ न पढ़ंदी तो वरी सदो रिया जो 50 वक़्त पढ़ंदी मूसा अलैहि सलाम सुञाणे पियो वो सुञाणे पियो अल्लाह जो नबी हो न उम्मत खे ख़बर ई न उम्मत जी ख़बर ई उन्हनि खे जिनी प्रकार जी ख़बर आहे मां पाण उम्मत खे ॾिसी आहियां तव्हां बि सुधरियल हूंदो मूंखे अंदाज़ो आहे साईं वञो अल्लाह पाक खां माफ़ कराए चो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन अल्लाह जी बारगाह में विया साईं माफ़ कयो साईं कुझु घटि थिए 5 माफ़ थियूं 45 वरी विया साईं जन 9 दफ़ा सोने रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन अल्लाह पाक जी बारगाह में पेशी भरी साईं अञा माफ़ करणु फरमायो मुंहिंजे रब साईं 45 नमाज़ूं माफ़ करणु फरमायूं फरमाईंदा प्यारा तोखे मेराज जो तोहफ़ो चलो 5 थो करे ॾियां साईं जन जॾहिं वापसि अचनि पिया मुंहिंजे रब जे तरफ़ खां ऐलान थियो ऐं मुंहिंजा हबीब मुंहिंजी रहमत जे अंदरि कंहिं बि क़िस्म जी खोट त आहे ई कोन मां त जेतिरो वणे ॾियां या हदीस पाक में अचे थो तव्हां सभु जो सभु मां अल्लाह जी ज़ात खां घुरो जेको वणेव घुरो तव्हांजे घुरण खां 70 दफ़ा वधाए करे ॾियांव तॾहिं बि रब जे खजाननि में एतिरी खोट बि न ईंदी जो सुईअ खे समुंड मां ॿोड़े करे ॿाहिरि कढो
अल्लाह जा खज़ाना वॾा अथव मथा सम्झो त रब असांखे करोड़पति नथो बणाए सघे रब बणाए सघे थो पर अल्लाह तबारक व तआला वटि इहा उनजी माल जी हैसियत कोन्हे रब वटि माल जी हैसियत हुजे हा न त अल्लाह पाक पंहिंजे नबियनि खे मालदार बणाए अल्लाह पाक पर तव्हां ॾिसंदव त अक्सर सवाइ हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम ऐं ॿिए कंहिं नबीअ जे अक्सर नबियनि खे अल्लाह तबारक व तआला ग़रीब बनाए करे मोकिलियो फरमाए पैगाम ॾिनी माल जी हैसियत न आहे अल्लाह वटि हैसियत आहे बंदगीअ जी इबादत कयो अल्लाह जी इताअत जी सचाई कयो इंसानियत सां सचा थियो हीअ अल्लाह पाक जी मख़लूक आहे उन सां सुहिणो सलूक कयो कंहिंजे मथां ज़ुल्म न कयो इहा दीन जी तालीम तबलीग आहे इन ते माण्हू हलंदो त ॼण त सोरे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नतुनि ते अमल करण वारो बणी वेंदो सो फरमाई त प्यारा मूं वटि त खज़ाननि जी खोड़ त आहे ई कोन साईं पोइ फरमाई त मुंहिंजा हबीब मां पहिरियां तव्हांखे 50 निमाज़ुनि जो तोहफ़ो ॾिनुमि हाणे तव्हां सिफारिश कई तव्हां नओं पंध कया तव्हांजे पंधनि जे करे मां 75 निमाज़ूं माफ़ करणु फरमायुमि पर प्यारा यादि रखो जेको तुंहिंजो उम्मती 5 वक़्त निमाज़ पढ़ंदो मां अल्लाह हुनखे सवाब 50 निमाज़ुनि जो नसीब फरमाईंदोमांसि वॾे आवाज़ सां सुभान अल्लाह या तव्हांखे पाणी कोन्हे निमाज़ करे चओ था सुभान अल्लाह ठहियो भला तॾहिं भला ठहियो भला पढ़ंदासीं उहो ई कोन अब पढ़ंदासीं उहो ई कोन भली ठहियो हा ईअं माना को इरादो त कयो नियत त कयो तमामु कम न इरादे जो तव्हांजो सवाब मिले पर इरादो बि सचो कजो अल्लाह जी ज़ात ॾिसे थी सम्झो था त अमड़नि भेनरुनि खे बि निमाज़ जी दावत ॾियो असुल निमाज़ ते माण्हू ज़ोर हिनजे करे ॾींदो आहे निमाज़ जे करे माण्हू पाक रहंदो साफ़ रहंदो अल्लाह तबारक व तआला सां सचो थींदो इबादत जे अंदरि मुख़लिस थींदो त पोइ इंसानियत जो दर्द बि निमाज़ वारनि खे अचे थो निमाज़ वारनि खे निमाज़ जे करे इंसान जो दर्द बि अचे थो त अल्लाह पाक फरमाई तव्हां 5 वक़्त निमाज़ूं पढ़ो अल्लाह तव्हांखे 5 वक़्तनि जे पढ़ण जे करे सवाब 50 जो अता फरमाईंदो सवाब छा जो अता फरमाईंदो फरमाईंदा 50 जो जेको आहे तव्हांखे सवाब अता फरमाईंदो अहिड़े नमूने सां सोने रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मेराज थियो ऐं मेराज ते पाण त संजन आसमान जो सैर कयो पर हिन उम्मत जे लाइ तोहफ़ो खणी आया मेराज वारो नमाज़ फरमाईंदा अस्सलातु मेराजुल मुमिनीन मोमिनो तव्हां नमाज़ पढ़ंदा वञो अल्लाह तबारक व तआला तव्हांखे इन नमाज़ जे सदके तव्हांजी ज़िंदगी खे कामयाब बनाइण फरमाईंदो ॼण त तव्हांजो मेराज आहे नमाज़ तव्हां नमाज़ सां सचा थियो तव्हांखे अल्लाह तबारक व तआला उहा ई बरकत ऐं रहमत अता फरमाईंदो जेका बरकत ऐं रहमत मुहम्मद मुस्तफा खे तोहफ़ो ॾेई करे सघे सो मुंहिंजा दोस्तो इहे तव्हांजे साम्हूं कुझु मालूमात रखियूं आहिनि उमेद आहे असां जेको आहे हिन ते अमल करण वारा बणिजी पवंदासीं दीन सां सचा थींदासीं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां सिर्फ़ु मोहबत जा दावा न हुजनि इहे दावा न हुजनि त सिर्फ़ु साईं सीरो पचाए छॾियोसीं 27 जी राति हिक ॿिए जे तरफ़ सीरे जो देगड़ो पचाए पोइ जेको आहे उन मां ॾोही भरे पोइ प्लेटुनि में घर में मोकिलींदासीं वॾो सवाबु मिलंदो हुनजो नमाज़ पढ़नि कोन ऐं साईं मुंहिंजे घर सीरो विराईंदा अथनि या जेको आहे सही विराईंदा अथनि भरी विरायो मां झरिया कोन थो पर एतिरो ज़रूरु आहे त जेकर नमाज़ न पढ़ंदो ईमान सां सचो न हूंदो त इहे सीरा विराइण कंहिं बि कम जा न हूंदा रमज़ान मुबारक अचे थो रमज़ान मुबारक जी हाणे खां ई तयारी करे वठो माण्हू खे जेके ज़रूरी कम हुजनि उहे माण्हू अॻु में निभाए वठे ताकी रमज़ान में थोरो राहत ऐं आराम जो मौक़ो मिले त रोज़ा रखजनि अल्लाह जे महिमान में हिन जी ख़िदमत कजे त अल्लाह तबारक व तआला इन रमज़ान में जेको रमज़ान जी कम आहे को ख़िदमत कंदो आहे अल्लाह हुनखे रमज़ान मां जन्नती बनाए करे ॿाहिरि कढणु फरमाईंदो रमज़ान में नमाज़ पढ़ंदा न रोज़ो रखंदा सचाई कंदा बाद अल्लाह पंहिंजे गुनाहनि खे माफ़ कराईंदा जीअं न हाजी हज करे ईंदो आहे त अल्लाह पाक हुनजे गुनाहनि खे बख़्शण फरमाईंदो आहे अहिड़े नमूने सां रमज़ान मां जॾहिं मोमिन निकिरे न पर उहो रमज़ान जो जॾहिं हक़ बि अदा कयो हुजे ईअं न त हूअं जेको डंडो डोटो मूं वांगुरु ईअं भुंड भला हुते घुमंदो रमज़ान में शीशी हथ में हुजे साईं तबियत सही न आहे ॿाहिरि नर लॻो हुते घुमंदो बाक़ी रोज़े रखण जे लाइ तबियत सही न आहे पी त आख़िरत में पात्र लॻे थो इहा थोरी आहे अल्लाह पाक खे ख़बर आहे तुंहिंजी तबियत सही न आहे ख़राबु आहे साईं इन जो रोज़े जे अंदरि फिदियो घणो थींदो आहे अब फिदियो तुंहिंजो घर जेको आहे घर ते चढ़ी हेसि ताईं आयो आहे तुंहिंजो फिदियो रोज़े जो छाजो आहे रोज़े जो फिदियो त हुनजो आहे जेको ज़िंदगी भर भरी जेको आहे रोज़े रखण जी ताक़त ई न रखे जेको जंगल ते घुमी सघे थो बाक़ी रोज़ो नथो रखी सघे डंडा पिया इहे तावीलूं इहे बहाना न लदा इहे अल्लाह तबारक व तआला जी फर्माबरदारी माण्हू कंदो सचाई कंदो तॾहिं अल्लाह पाक जो उहो नूर इंसान खे नसीब थींदो ऐं मरण खां बाद में आख़िरत जे अंदरि इज़त बि थींदी हमेशह वारी ज़िंदगी सुहिणी थी पवंदी ऐं वॾी ॻाल्हि इहा आहे पंहिंजे बचड़नि जे मथां असरु पवंदो अबो नेक हूंदो त बचा बि नेक थींदा अबो ई पाण चोर हूंदो त बचा बि चोर न थींदा त छा थींदा सम्झो ईअं नथो थी सघे अबो पाण वते जेको आहे चोरी कंदो पुट खे चवंदो पुट तूं त जेको आहे मुतक़ी परहेज़गार थी जाए इहो कोन थींदो भली ज़बान सां छो त पुट जेको आहे पंहिंजे पीउ जे अमलनि खे ॾिसी करे हुनजी फॉलोइंग कंदो ईअं नथो थी सघे जो पाण जेको आहे पीउ वते नशा पता कंदो आहे पुट खे चए थो बाबा नशो न कबो आहे ईअं न कबो आहे पुट बि लिकी वञी करे वरी छोरा सां नशा पता करे ईंदो त तूं हाणे पंहिंजे प्रकार ख़राबु कंदो सो मुंहिंजा दोस्तो अल्लाह तबारक व तआला असांखे मुस्लमान बनाइण फरमायो इहो रब जो एहसान आहे इन इस्लाम जो एतिरो हक़ आहे त कम अज़ कम इस्लाम खे पंहिंजी ज़िंदगी ते नाफ़िज़ कयूं ज़िंदगी ते नाफ़िज़ कंदासीं ऐं क़ुर खे पढ़ंदासीं पंहिंजे बचड़नि खे पढ़ाईंदासीं उन ते अमल कंदासीं ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नतुनि खे पंहिंजी ज़िंदगी जो असां मक़सदु बणाईंदासीं
त यकीनन अल्लाह पाक असांजी दुनिया आख़िरत खे कामयाब करणु फरमाईंदो। मुंहिंजे बचन अल्लाह से क़बूल फरमाए। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि।